लीडर टीवी में हिकु भेरो बीहर भले कार जी साईं तव्हां पे फरमायो त पोइ हाणे इहो हिकिड़ो दौरु त पूरो थियो। हा हिकिड़ो सुवालु आहे मूं वटि त जेके प्रिंटिंग ऐं पब्लिशिंग इदारा गुज़िरियल दफ़े त तव्हां ॿुधायो 1999 में अवामी आवाज़ पहिरीं मुकमिल अख़बार उन ते अची वई। जी हा। बाक़ी तव्हांखे पब्लिशिंग ऐं प्रिंटिंग ऐं मीडिया जे इदारनि जा रवैया के मालूम थिया त कीअं हुआ? साईं मां हिन में एतिरो चवंदुसि त छाकाणि त मूं मार्केटिंग में वारो कमु कयो ई कोन, उहो एप्पल जे डिस्ट्रीब्यूटर्स ते छॾे ॾिनो। सो घणे भाङे उन्हनि मार्केटिंग कई, उन्हनि ई ॿियनि अख़बारुनि सां लह विचण में आया। शुरू में किन अख़बार वारनि जेकी जीअं मूं ॿुधायो हो त ॿियनि डीलर्स खे सल्यूशन्स ठाहियूं, उन्हनि खे इम्प्लीमेंट करण जी कोशिशि कई, पर उहे उन में कामयाबु न विया, त पोइ उहे बि इन खे इस्तेमालु उन्हनि करणु शुरू कयो। पर 2 सालनि जे अंदरि इहा सॉफ्टवेयर तक़रीबन मार्केट में फ्रीली अवेलेबल थी जर जंग हुई। हा, हालांकि उनजी कंहिं क़िस्म जी थोरी घणी प्रोटेक्शन कई वई हुई, पर जीअं त उहा सॉफ्टवेयर जे थ्रू प्रोटेक्शन हुई, उनखे टोड़ण जा सवें तरीक़ा थी सघनि था। सो जॾहिं मां हितां वियुसि त जीअं मूं पोएं दफ़े तव्हांखे ॿुधायो त जंहिं दोस्त कामरान शेख साहब वटि छॾे वियुसि, उनजो साईं तव्हांजी सॉफ्टवेयर त हलंदा हाणे अवेलेबल आहे, हाणे छा कजे, हिनखे कीअं खपाए सघूं था असां? मुंहिंजो ठीकु आहे, अवेलेबल आहे त अवेलेबल रहण ॾियो। इहा हुई सॉफ्टवेयर मैकिनटॉश लाइ। उन खां पोइ ॿियो दौरु आयो तॾहिं अयाज़ शाह साहिबु जेके बि सिंधी में अख़बारूं थींदियूं हुयूं, छाकाणि त मैकिनटॉश कंप्यूटर तेसि ताईं पंहिंजो मार्केट मां तक़रीबन निकिरी वियो हो, तंहिं करे अख़बार वारनि लाइ उहे कीअं अहिड़ो सिस्टम इस्तेमालु करे पियो सघूं जंहिंजे लाइ सपोर्ट न हुजे। अख़बार में त साईं डेली पंहिंजो उहो अख़बार खपे, उन में ईअं त कोन थो थी सघे त हाणे कंप्यूटर ख़राबु थी पियो आहे, हाणे 2-3 ॾींहं छॾे ॾियो। तंहिं करे उन्हनि खे अहिड़ो खपंदो हुओ सोल्यूशन। सो अयाज़ शाह साहिबु इनखे में पोर्ट कयो PC ते, विंडोज़ ते, ऐं पाण उन्हनि अख़बारुनि वटि वञी उन्हनि खे सेटअप करे ॾिनई सॼो, ऐं पाण मैनेज करणु लॻो। ईअं अख़बारूं सॼियूं अची वियूं इन ते, ऐं टेक्निकल सपोर्ट ई ॾींदो। हा, टेक्निकल सपोर्ट ॾींदो 24 कलाक ऐं 24 कलाक इन बेसिस ते अख़बार वारनि इहो 95-96 में इन्हनि शुरू कयो। हाणे अचोसीं जॾहिं इहो 2001 में इहो आयो त अयाज़ शाह साहिब जी मूं ॻाल्हि ॿुधाई, हू त शुरू में परेशान थियो त हाणे इहा शइ अची वई आहे त मां इनखे मूं ते कीअं रिलाए कंदा, हिकिड़ी फ्रीली शइ अवेलेबल आहे। सो परेशान थी उन वक़्तु इहो ई चवणु शुरू कई, हीअ सिस्टम ॻोरो सिस्टम आहे, हिन में प्रॉब्लम्स थींदा, इहो कीअं हलंदो। ऐं उहो उन तरफ़ां छाकाणि त उनजो हिकिड़ो कमर्शियल सेटअप हो, ऐं हुनखे चयो इहो कमर्शियल सेटअप कीअं इन सूरत में कीअं हलंदो, त उनखे कंहिं ते रेजिस्ट कयो। अख़बार वारा बि ज़ाहिर आहे हिन जी मुखालफ़त त करे कोन पिए सघिया, उन्हनि खे हिकिड़ो सपोर्ट मिलियल हुई। उन्हनि खे ख़बर हुई त भुरगड़ी साहिबु त ठाहियो आहे, पर उहो वेठो आहे अमेरिका में, असांखे सुभाणे प्रॉब्लम थींदो त कीअं कंदासीं। पर छाकाणि उहो हिकिड़ो रोबस्ट ऐं प्रॉपर स्टैंडर्ड सिस्टम हो, उनखे अचिणो हुयो। वधि में वधि इहो थियो त थोरी डिले थी, ऐं मुंहिंजो इन में इहो हो त बाबा जेका इहा डिले थिए थी, इन दौरान एतिरो सारो मवाद जेको अख़बारुनि में लिखियो थो वञे, इहो सॼो ज़ाया थो वञे, छाकाणि त इहो नॉन स्टैंडर्ड फॉर्मेट में आहे। इहो कॾहिं बि इंटरनेट ते अची कोन सघंदो हो, इन जी टेक्स्ट जेका आहे उहा शेयर करे कान सघिबी। तव्हां ख़ुदा जे वास्ते उन शइ ते अचो जेको हिकिड़ो स्टैंडर्ड आहे दुनिया में, ताकी माण्हू हिक ॿिए सां शेयर करे सघे। को माण्हू हिते वेठो आहे, को अमेरिका में वेठो आहे, को किथे वेठो आहे, उनखे जेके हिक ॿिए सां कम्यूनिकेट करिणो आहे त उहो ईअं ई करे सघे जीअं ॿियनि ॿोलियुनि वारा कम्यूनिकेट कनि था। माना उनखे ॿी कंहिं शइ जी ज़रूरत कान्हे, सिर्फ़ु कंप्यूटर जी स्टैंडर्ड सिस्टम जी ज़रूरत आहे। त पोइ थियो बि ईअं त कुझु अर्सो रेजिस्ट थी इहा ॻाल्हि, पर पोइ अल्टीमेटली अचणी हुई। ऐं मूं इहो उन महिल बि चयो त पोइ इहे स्टैंडर्ड सिस्टम ई अची वियो कुझु सालनि में। पर मुंहिंजी उन खां पोइ कंट्रीब्यूशन इहा ई रही त जीअं ॿिया ऑपरेटिंग सिस्टम्स आहिनि,
उन लाइ शयूं मुहैया करणु, कुझु माण्हुनि खे ट्रेन करणु त नवां फ़ॉन्ट कीअं ठाहिजनि। उन ॾींहुं मूं तव्हां सां ज़िक्र कई सुलेमान शेख साहिब जे फर्ज़ंद जी, लतीफ़ सागर शेख संदन फर्ज़ंद हो, इस्लामाबाद में रहंदो हो, कंप्यूटर इंजीनियर हो। पोइ मुंहिंजी इस्लामाबाद हिकिड़ो भेरो साणसि मुलाक़ात ऐं कचहरी बि थी। उन मूंखे इन में जेको इंस्टॉलर ठाहिण में उन हेल्प बि कई त जीअं ऑटोमेटिक इंस्टॉलर ठाहे रखिजे, छाकाणि त इंस्टॉल करण लाइ आम यूज़र जेको आहे उनखे थोरी ॾुखियाई थी आहे जेकॾहिं उहो इंस्टॉलर न हुजे, इंस्टॉलर न हुजे, प्रोग्राम न हुजे। उहो प्रोग्राम जेको आहे ऑटोमेटिकली फाइलूं खणी ऐं सिस्टम में इंस्टॉल कंदो। जेकॾहिं उहो न हुजे हा उहे मैन्युअली मतिलबु त उनखे खणी कंहिं ख़ासि फाइल में फोल्डर में विझणो पवे हा, जेको आम यूज़र लाइ थोरो ॾुखियो हुजे हा। पर इहा इनिशियल स्टेज हुई। कुझु अरसे खां पोइ विंडोज़ वारनि पंहिंजो मल्टीलिंगुअल सिस्टम जेको आहे उहो अपडेट करे छॾियो ऐं उन में सिंधी जी सपोर्ट आणे छॾी। पर उन खां पोइ बि सिंधी कीबोर्ड ऐं सिंधी फ़ॉन्ट इंस्टॉल करणा पवंदा हुआ। उहो सवलो कमु हो, उन लाइ कंहिं ख़ासि उन लाइ मूं पाण बि इंस्टॉलर ठाहे ऐं रखी छॾिया। साईं, तव्हां जेकॾहिं क्रिटिकली सोचूं त तव्हां जॾहिं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी वारनि खे चयो त ही अथेंटिकेशन था घुरनि, अथेंटिकेटेड कीबोर्ड जी सिंधी जो जेको कंहिं सरकारी इदारे जो सही थियलु हुजे, जी हा, त उन्हनि जेका लेट कई जी ऐं उन्हनि जे उन सिस्टम में अची न सघियो, तव्हांजे ख़्याल में इन सुस्तीअ जे करे डिले घणी थी हूंदी सिंधी ॿोली अचण में सपोर्टेड सिस्टम सां? सही, हिन में डिले तव्हां सम्झो त 12 वरे डिले थी वई हूंदी। 12 वरे? हा हा। अच्छा, करणी त हिकिड़ी सही हुई। जी सही, करणी त हिकिड़ी सही हुई, पर जीअं मूं अर्ज़ु कयो त उन डिले जे करे ज़ाती तरह मूंखे फ़ाइदो थियो ऐं इन लिहाज़ खां फ़ाइदो थियो त माण्हुनि खे ख़बर पई त इहो सिंधी ॿोली जो कमु कंहिं कयो आहे, ऐं जेकॾहिं इहो न थिए हा त शायदि ख़बर न पए वई हा। पर मज़े जी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं उन्हनि आख़िर में इम्प्लीमेंट बि कई त उन में बि उन्हनि कीबोर्ड सिंधी जो प्रॉपर कोन ॾिनो ऐं अॼु ताईं उहो प्रॉपर कीबोर्ड तव्हांखे पाल नेल्सन ॿुधायो न लेट कई था। साईं, उहा त लेट कई। पाल नेल्सन मूंखे ॿुधायो, तंहिं करे सिंधी जी सपोर्ट ॾेई कोन सघिया। उन खां पोइ त पाल नेल्सन बि उन अदारे खां हलियो वियो कई साल पोइ। ऐं जॾहिं विंडोज़ वारनि 2012 में या कॾहिं मूंखे हाणे यादि न आहे त सिंधी खे प्रॉपर सपोर्ट यानी एज़ ए लैंग्वेज सिंधी कुड बी सिलेक्टेड नाउ, जॾहिं इहो कयो त उन महिल बि सिंधी जो कीबोर्ड कोन ॾिनो। उन में कीबोर्ड वरी उहो ॾिनो जेको को उर्दू बेस्ड कीबोर्ड हो ऐं उहो यानी नाक़ाबिले इस्तेमालु हो। मज़े जी ॻाल्हि आहे त उन खां पोइ बि माण्हुनि खे अॼु ताईं उहो मुंहिंजी वेबसाइट तां वञी कीबोर्ड अॼु बि उन्हनि खे मुंहिंजी वेबसाइट तां वञी कीबोर्ड लाहे ऐं इंस्टॉल करिणो थो पए। ठीकु आहे। पर इन दौरान तव्हां जूं एंड्रॉयड फ़ोनूं अची वियूं, एप्पल जूं फ़ोनूं अची वियूं ऐं उन्हनि में बि इहो सिंधी जो सिस्टम इम्प्लीमेंट थी वियो, छाकाणि त इंटरनेशनल लेवल ते ॿियनि ऑपरेटिंग सिस्टम्स में इम्प्लीमेंट थी वियो। तंहिं करे उहो बि हिननि में अची वियो ऐं अॼु कंहिं बि जेको मेन फ़ोन जा सिस्टम आहिनि, 2 ई आहिनि, हिकिड़ो एप्पल आहे एंड्रॉयड ऐं ॿियो एंड्रॉयड आहे। ॿिन्ही में सिंधी तमामु आसानी सां इस्तेमालु करे सघे थी ऐं उन्हनि खे उन्हनि सपोर्ट ॿिन्ही सिस्टम्स में हिकिड़े लिहाज़ खां विंडोज़ खां वधीक आहे, छाकाणि त कीबोर्ड उन्हनि में मौजूदु आहिनि। अॻु में विंडोज़ में अॼु ताईं कीबोर्ड कोन्हे। विंडोज़ लाइ कीबोर्ड खपे त मुंहिंजी वेबसाइट तां वञी लाहिणो पवंदो। हिन लाइ कीबोर्ड आहिनि। पोइ जीअं त उहो सॼो इंफ्रास्ट्रक्चर ठही वियो ऐं हाणे मूंखे इत्मीनान थी वियो त हाणे सिंधी लाइ उहो सॼो ग्राउंड वर्क ठही वियो आहे, बुनियादु पइजी वियो आहे, त उन खां पोइ मुंहिंजे लाइ हक़ीक़त में को कमु करण लाइ को ख़ासि ईअं कोन हो, सवाइ इन जे जेके दोस्त कमु कनि था उहे जेकॾहिं गाइडेंस लाइ मूं वटि अचनि त उन्हनि खे डायरेक्शन ॾियां त भई ही शयूं आहिनि जिन में असांखे ज़रूरत आहे त के वधीक टूल्स ठाहियूं ऐं इन में कमु कयूं। साईं, हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, तव्हां सां जट थो ॻाल्हाए,
इहो ज़हन में रखिजो हिकिड़े ॼट थो ॻाल्हाए न जंहिंखे कंप्यूटर जे हवाले सां माना हुनजे टेक्निकल ऐं सॉफ्टवेयर हवालनि सां ख़बर कान्हे जी साईं मां हीअ थो चाहियां त मां सिंधी ॻाल्हायां त कंप्यूटर उहो लिखे जी इहो उर्दू में आहे फारसी में आहे जी हाँ अंग्रेज़ी में आहे ठीकु आहे न वॉइस टू टेक्स्ट जो जी सॼो हा। सॉफ्टवेयर मां छा कयां हिन लाइ सही इहो हिन में चवंदा आहिनि जीअं तव्हां हाणे चयो त स्पीच टू टेक्स्ट हा हिनखे चवंदा आहिनि ऐं इहो मुख़्तलिफ़ हिननि में इम्प्लीमेंट थियल आहे विंडोज़ में मैकिनटॉश में फ़ोन जे सिस्टम्स में ॿियनि ॿोलियुनि लाइ थियल आहे इन लाइ सिंधी लाइ बि कमु थिए पियो जेकॾहिं रिसोर्सिस रहिया ऐं उन में उन्हनि बीटा वर्शन्स बि ठाहिया आहिनि उन में कमु बि थिए पियो त जीअं तव्हां ॻाल्हायो त उन में लिखी वञे ऐं जेकॾहिं टेक्स्ट लिखियलु आहे त उहा कंप्यूटर पढ़ी ॿुधाए तव्हांखे ईअं सम्झो त हिकु ई सिके जा ॿ पासा आहिनि पर उन लाइ टोटली डिफरेंट क़िस्म जो कमु खपे डिफरेंट क़िस्म जी टेक्नोलॉजी खपे उन में कंप्यूटर खे जेको सेखारण जो कमु आहे त कीअं उहो स्पीच खे टेक्स्ट में कन्वर्ट करे ऐं टेक्स्ट में खे स्पीच में कन्वर्ट करे इन लाइ उहा काफ़ी प्रोग्रामिंग जी ज़रूरत हूंदी आहे उन में उहे कई रिकॉर्डिंग्स करे कंप्यूटर खे ॿुधायो वेंदो आहे त हिन रिकॉर्डिंग जो हीउ मतिलबु आहे हिन लफ़्ज़ खां पोइ घणो करे हीउ लफ़्ज़ ईंदो इहो वॾो यानी महिनत तलब कमु आहे ऐं जीअं मूं अर्ज़ु कयो ॿियनि ॿोलियुनि में बि त थियो आहे हा ॿियनि ॿोलियुनि में थियो आहे ऐं घणो करे ईअं ई थींदो आहे त इन में हिक ॿिए जी हेल्प करणी पवंदी आहे कई इहे अदारा आहिनि जेके ओपन सोर्स में उन में ईअं था कनि त हिकिड़ा नंढा नंढा जुमिला ॾेई था छॾनि ऐं पोइ माण्हुनि खे चवंदा आहिनि त तव्हां इहे जुमिला ॻाल्हाए रिकॉर्ड करे छॾियो पोइ उन वटि उहे प्रोग्राम हूंदा आहिनि जेके उनखे एनालाइज़ करे ऐं उनखे ॾिसंदा आहिनि त हाणे जीअं मसलन तव्हांजो नालो आहे डॉक्टर अयूब शेख साहिबु त उहो मां हिकिड़े तरीक़े सां ॻाल्हाईंदो ॿियो को थोरो डिफरेंट त उन्हनि खे कमु यानी सिंथेसाइज़ करे उन्हनि सभिनी जो जाइज़ो वठी ऐं उनखे वरी टेक्स्ट में आणणु त कीअं आणिजे अलिफ सां ईंदो एन सां ईंदो कहिड़े हिन सां ईंदो कहिड़ा हिन में सो इहो आहे इहो ऑन गोइंग कमु आहे ऐं इन ते कमु थिए पियो ऐं जेकॾहिं वसाइल रहिया साईं जॾहिं तव्हां वसीलनि जी ॻाल्हि था कयो जी साईं न तव्हां गवर्नमेंट न मां सही ॻाल्हि आहे पर तव्हांजे ख़्याल में सिंध गवर्नमेंट खे छा करणु खपे साईं मां गवर्नमेंट त न आहियां ऐं गवर्नमेंट में हालांकि रहियो आहियां पर मूंखे बि हाणे जेका आहे उन में चाहे त गवर्नमेंट जा जेके अदारा आहिनि उन में पंहिंजा मसइला ऐं पंहिंजा प्रॉब्लम्स आहिनि उहा असां सभिनी खे ख़बर आहे सिंध गवर्नमेंट खे हाणे उन्हनि हिकिड़ो अदारो त ठाहे छॾियो आहे मुंहिंजे नाले ते ऐं उनजो अञा ताईं उहो इन द ऑफिंग आहे यानी अञा उनजो वजूद में हा न थियो आहे उहो ईअं त उन में अञा बोर्ड ऑफ गवर्नर्स ठहिणो आहे ऐं ॿियूं जेके आहिनि फॉर्मेलिटीज़ वग़ैरह उहे थियणियूं आहिनि उन खां पोइ उन में फंड्स अचणा आहिनि त उन में पहिरियों कमु इहो आहे त फंड्स जेके आहिनि उहे मुनासिबु हुजनि त जीअं उन कमु थी सघे हिकिड़े मिंट लाइ सम्झो त जनाब अब्दुल माजिद भुरगड़ी साहिब जे नाले वारो इदारो जी साईं जंहिंजी ओपनिंग अञा न आई थी जी सिंध गवर्नमेंट पंहिंजे मामूल मूजिबि 2 सालनि खां पोइ कंदी ओपनिंग जी हे 2 साल अवां सिंध गवर्नमेंट खे राय छा था ॾियो त स्पीच टू टेक्स्ट ऐं टेक्स्ट टू स्पीच लाइ छा करे मां इहो ई थो चई सघां त हू इनखे एक्सपीडाइट करे इन जी फॉर्मेशन जेका आहे त जेतिरो जल्दी इहो अदारो फॉर्म थींदो उनजी बोर्ड ऑफ गवर्नर्स थींदी उहे माण्हू जेके हिन जे उन ते ईंदा उन्हनि जी सही माण्हुनि जी सिलेक्शन थिए ऐं उहे इन अदारे खे हलाइनि ऐं उन लाइ
जीअं मूं चयो त जेके उहे प्रोजेक्ट्स वग़ैरह आहिनि उन जी सही सिलेक्शन थिए, प्रोजेक्ट्स अहिड़ा सिलेक्ट कया वञनि जंहिंजो ॾिठो वेंदो इम्पैक्ट बि थिए। के हूंदा लॉन्ग टर्म प्लान्स, के हूंदा शॉर्ट टर्म प्रोजेक्ट्स, पर इहे माण्हू जिन में वीएन बि हुजे, कुझु टेक्निकल नॉलेज बि हुजे, ॿोली जी बि ॼाण हुजे, इहे जॾहिं पाण में वेही, इहो हिकिड़े माण्हू जो कमु न आहे, इहे जॾहिं पाण में वेही ऐं हिकिड़ी सिंसियरिटी ऐं विल हुजे, उहे माण्हू जॾहिं पाण में वेही इहो डिस्कस कंदा ऐं इन ते सोचींदा, तॾहिं ई अॻिते इहो कमु वधी सघंदो। पर जेकॾहिं रुॻी फॉर्मेलिटी पूरी करणी आहे त बोर्ड ऑफ गवर्नर्स ठाहे छॾी, माण्हू रखिया, उहो निशस्तनि बरख़ास्तनि वारी ॻाल्हि थी, त पोइ ईअं ई थींदो, इहो कमु ईअं ई हलंदो रहंदो जीअं ॿियनि अदारनि जो कमु हले थो। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो मूं तव्हांखे ॿुधायो त उन महिल इहो हाल थियो, बावजूदि हिन जे जो उते बि कमु थिए थो, मां ईअं नथो चवां, ऐं तमामु घणो कमु थियो आहे। अहिड़ी तरह हिकु भेरे उन माइक्रोसॉफ्ट वारनि मूंखे चयो असां चाहियूं था कि माइक्रोसॉफ्ट ऑफिस जेको आहे इहो सॼे जो सॼो सिंधी इंटरफेस इन जो ठाहियूं, जीअं सिंधी में उन जो मेन्यू वग़ैरह हर का शइ सिंधी में हुजे। त उन्हनि साईं मूंखे सॼा उहे डॉक्यूमेंट्स मोकिले ॾिना ऐं उहे मोकिले ॾिनो त तव्हां इहो जंहिं अदारे खे बि मोकिलियो उन ॾे मोकिलियो त इहो असांखे ठाहे ॾियनि ऐं त कीअं कजे। मतिलबु उनजो उन में मेन्यू जा नाला वग़ैरह सॼियूं इहे शयूं। ऐं हाणे इहो मां त करे कोन पियो सघियुसि, मूं सिंधी यूनिवर्सिटी वारनि खे मोकिले ॾिनो त कहिड़ो तॾहिं सिद्दीकी साहिब हो, मज़रुल सिद्दीकी साहिब, उनखे मूं ज़ाती तरह बि सुञाणंदो हुउसि ऐं न्याज़मंदी तव्हांखे मोकिलो बि ॾींदो हो। खेनि मूं अर्ज़ु कयो त तव्हां महिरबानी करे हाणे हीउ मूं मोकिलियो आहे, चयूं को मसइलो कोन्हे, ऐं उन्हनि पंहिंजे उते माण्हुनि खे इंस्ट्रक्शन्स बि ॾिनियूं। त मूं चयो हिन में ख़बर अथव कंहिंखे ॾिनई इंस्ट्रक्शन? साईं हाणे मूंखे नाला यादि कोन्हनि, न पर उन्हनि ॾिना आहिनि यकीननि उहे माण्हू जेके यूनिवर्सिटी में ॿोली ऐं कंप्यूटर सां रिलेटेड हुआ। मूं इहो ई अर्ज़ु कयो मां त जेके माण्हू ॿोली ऐं कंप्यूटर सां लिंग्विस्टिक्स, माना तव्हां सम्झो था त सिंधला जी कंप्यूटर साइंस इन्हनि खे साईं हाणे ख़बर न आहे, मूंखे ख़बर कान्हे कंहिंखे ॾिनई, पर यकीननि सिंधी डिपार्टमेंट वारनि खे ॾिनी हूंदई, छाकाणि यूनिवर्सिटी जे अंदरि कंप्यूटर डिपार्टमेंट हुई, उन्हनि खे ॾिनी हूंदई। ऐं सही एज़ यूजुअल ज़ाहिर आहे इहे वॾा अदारा जेके आहिनि उहे त टाइम सेंसिटिव इहे प्रोजेक्ट्स हूंदा आहिनि, हीउ मोकिलियो आहे, हाणे असांखे कंहिं मूंखे हिकिड़ी ब्रेक वठणु ॾियो। मां हिकिड़ो तमामु इम्पॉर्टेंट ॻाल्हि तव्हां कई आहे, उन ते पाण हिसाब था कयूं इदारनि सां। हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ असां साईं अब्दुल माजिद भुरगड़ी साहिब सां वरी ॻाल्हायूं।